नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे क़ाज़ी अहमद में ख़बर ॾींदा हलूं त क़ाज़ी अहमद लॻ ॻोठ तोतल जतोई में लाखाट वासी ज़ाल मुड़ुस वज़ीरा जतोई इक़बाल जतोई पंहिंजे घर भातियुनि सां गॾिजी 5 ॾींहं बि मीडिया आॾो एहतजाज मुज़ाहिरो कंदे मुबीना तौरु इल्ज़ाम हणंदे चयो त कुझु ॾींहं अॻु बिरादरी जे हिकु धुर हर हिकु नाले ग़ुलाम हैदर वल्द पुनू जतोई अली गुल अली गोहर पुट लाल मोहम्मद जतोई हुसैन पुट मसूद जतोई लियाकत वल्द शफ़ी मोहम्मद जतोई अल्लाह बख्श वल्द मखण जतोई जिन मुंहिंजे घर खे बाहि ॾेई जंहिंमें मुंहिंजा मासूम बच्चा भेण भाउ ज़मीर जतोई अजीब जतोई सड़ी फ़ौत थी आहिनि, जंहिंजो जिस्म मुकमल तौर ते सड़ी रख बणिजी वियो, जंहिंजो केस क़ाज़ी अहमद पुलिस में दाख़िल थियल हो, जंहिं ते लाॻापियल कोर्ट सगोरी सिविल कोर्ट सेशन कोर्ट ऐं सिंध हाई कोर्ट पारां मुलवस जवाबदारनि जूं ज़मानतूं वारियूं दरख़्वास्तूं रद्द करे चुकी आहे। मगर हिन बावजूद क़ाज़ी अहमद पुलिस खे गिरफ़्तार करण खां लिमाए रही है। इन मौके ते हिननि मीडिया ज़रिए आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त बाअसर जवाबदार सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल कराइण जूं तयारियूं करे रहिया आहिनि, जंहिं लाइ असां मिसकीन वधीक ख़र्च करण जी सघ न, लिहाज़ा अदालत सगोरी संदसि अहिड़े इदारे खे मुमकिना ॾिनल दरख़्वास्त रद्द करे। जेकॾहिं असांजे मासूम बचनि जा क़ातिल गिरफ़्तार न थिया त असीं प्रेस क्लब चौक ते पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।